करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत मां आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अॼोको जेको मौज़ू आहे उन जो टॉपिक आहे सो साराह सचो धणी। हे शाह लतीफ़ जो जेको शेर आहे या बैत आहे, पहिरीं मां उहो पढ़ां थो त पोइ इन्हीअ जे टॉपिक ते अॻिते हलूं था। शाह साहब लिखे थो त अव्वल अल्लाह अलीम आला आलिम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली असांजो वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धणी। इहो अॼु मुंहिंजो मौज़ू आहे, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। माना त अॼु असीं मालूम कंदासीं त हीअ रब्बुल इज़्ज़त जेका ही दुनिया ठाही आहे, आख़िर जो मक़सदु छा आहे, हरू भरू छो ठाही, एॾी वॾी कुदरत जो मालिक आहे। असांजो त ज़मीन जो गोलो का शइ कान्हे का, इन खां अरबें खरबें तारा सितारा, हुनजी एॾो वॾो जहान आहे जंहिंजी का हद कान्हे का। ऐं उन जे बावजूदि बि हिन हिकिड़ी नंढड़े ज़मीन ते गोलो ठाहे वरी उन में ज़िंदगीअ जो सॼो सामान विझी असांखे पैदा कयईं, त आख़िर असां खां चाहे छा थो त पहिरीं त असां उन अहिड़े रब जी नेचुरली त अलाह छा थो असां खां चाहे त अलाह जो हम्द माना सचे रब जी साराह करणु आहे। इन में अचे थो त अल्हम्दुलिल्लाह अफ़ज़ल दुआ। पहिरीं त जॾहिं चइजे थो न अल्हम्दुलिल्लाह, त इहा दुआ यानी इन खां वॾी दुआ आहे ई कान। वसिर ज़ालिक अनहा मुतज़म्मिना लिस्सना अला अल्लाह अज़ वजल, इन जो सीक्रेट इहो आहे त इहा अल्लाह ताला जी वॾी साराह करे थी। तिरमिज़ी ऐं जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु खां चवंदा त समिअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह व अफ़ज़ल दुआ अल्हम्दुलिल्लाह, यानी काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, याने अफ़ज़ल ज़िक्र छा आहे त सभु कम अलाह जे हथ में आहिनि, सॼी ज़मीन प्रॉपर्टी हुन जी आहे, घुरिबो त उन खां घुरिबो। व अफ़ज़ल दुआ अल्हम्दुलिल्लाह, ऐं जेका आहे सा सभ खां अफ़ज़ल दुआ आहे अलाह जी सचे रब जी साराह करणु। ये अल्हम्द जो मतिलबु छा आहे? हे अबू जाफ़र चए थो अल्हम्दुलिल्लाह जी माना है अशुकुर ख़ालिसन लिल्लाह जल सनाहु, माना ख़ालिसन अलाह जो शुकुर करणु, दून साइर मां यूब दूनी, अलाह खां सवाइ ॿियनि सभिनी खे छॾे अलाह जो ख़ालिस शुकुर करणु। ऐं उन खां पोइ बिमा अनाम अला इबादी मिन नइम, छो त अलाह असांजे मथां वॾियूं नेमतूं कयूं आहिनि, अल्लती ला युहसीहा अल अदद, जो ॻणे बि नथा सघूं, वला युहीत बि अदद आहे गैरहू अहद, न वरी को ॿियो केरु ॻणे सघे थो। तंहिंजे करे असां इन्हीअ जे लाइ अलाह जी इहा तारीफ़ कयूं था। ख़ुदि रब साईं फरमाए थो कुल अल्हम्दुलिल्लाह, माना तव्हां खे मूं पैदा कयो आहे त मुंहिंजी साराह कयो, त तव्हां चओ कुल अल्हम्दुलिल्लाह सयुरीकुम आयात ही, अॻिते हली असां तव्हांखे अहिड़ा मौजज़ा ॾेखारींदासीं, या पोइ साइंस तरक़ी कंदी उन मां या न क़ुर मां, फ़तैरफ़ूनहा, जो तव्हां अलाह खे सुञाणे वेंदव, वमा रब्बुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून, अलाह चए थो मूं वटि अहिड़ो सिस्टम आहे जो असां जेको कुझु कयो था सॼी उन जी डुप्लीकेट कापी ऐं रिकॉर्ड ठहे पिए थो। अलाह जूं नेमतूं कीअं आहिनि? हे ॾिसो, नंढड़ो ॿारु आहे, नंढड़नि पेरनि ते सिधो हले थो, डुके थो, डोड़े थो, हालांकि हिन नंढड़नि ॿिनि पेरनि ते टेक्निकली को बि जिस्म बीह नथो सघे। तव्हां कंहिं मोल खे हिन ॿिनि पेरनि ते बीहारे ॾेखारियो कोन बीहंदो। इन जो मतिलबु आहे त हीअ जेके नंढड़नि पेरनि ते ॿारु बीठो आहे, इन जी सॼी बैलेंसिंग ऑटोमेटिक थिए थी। जीअं ॾिसो, हे रसीअ ते भाई आहे न मथे चढ़ियल, त हाणे इहो जेको वॾो डंडो खयों अथई, इहो बैलेंसिंग थो करे, तॾहिं हिन रसीअ ते बीठो आहे। जे इहो डंडो न हुजे त फ़को वञी करे, त
त असां बि जेके ॿार आहिनि हिकिड़ो असीं जहिड़ा ज़मीन ते हली सघूं था, माना असांजो रसो किथे आहे, को न को रसो त आहे न जंहिंजे करे असीं बैलेंस था कयूं। न त मोल माण्हूअ खे तव्हां ॿिनि पेरनि ते बीहारे ॾेखारियो या कंहिं बुत खे ॿिनि पेरनि ते कोन बीही सघंदो। इहो पेरनि जो स्पेस इन जिस्म जे लाइ घटि आहे। पोइ असांजो रसो आहे न कननि में। तव्हां डॉक्टर खां पुछंदो त रिंग आहे हिकिड़ी जंहिंमें पाणी ऑटोमेटिकली कंप्यूटराइज़ सिस्टम सां असां हेॾे था वञूं त उहो पाणी हीअं थो फिरे त वरी सिधा थी था वञूं। त इहो अलाह साईं हिते करे पिए थो असांखे। अलाह जूं नेमतूं आहिनि, अलाह जी ज़मीन ते केॾी ख़ूबसूरत करे थो। ऐं तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह जी असल तारीफ़ छा आहे? पहिरीं चए थो अवल कलमत काल हा आदम। आदम अलैहिस्सलाम जेके पहिरियां लफ़्ज़ पंहिंजे वात मां कढिया उहो चयईं अल्हम्दुलिल्लाह। अवल कलमतुल फिल क़ुरान, क़ुरान में जेको पहिरियों लफ़्ज़ आयो आहे इहो आयो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम, पहिरियों अखर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अफ़ज़ल दुआ आहे। ऐं चए थो अफ़ज़ल नास यौमल क़यामत अलहामिदून, याने क़यामत जे ॾींहं ते बहितरीन जेके इंसान हूंदा उहे हूंदा जिन अलाह जी तारीफ़ कई हूंदी। ऐं उन खां पोइ चए थो त इहा जेका तुकाल इंद फ़रह व इंद हज़न व अला कुल हाल, हे अल्हम्दुलिल्लाह चइबो आहे जॾहिं तव्हांखे ख़ुशी थिए थी, का नेमत मिले थी या कंहिं तकलीफ़ में बि तव्हां अल्हम्दुलिल्लाह चओ। चए थो अल्लाहुम लकल हम्द हता तरदा, अलाह साईं तुंहिंजी तारीफ़ असां एॾी कंदासीं, एॾी था कयूं जेसि ताईं तूं राज़ी थी। व लकल हम्द इज़ा रज़ैत, ऐं तुंहिंजी तारीफ़ आहे जॾहिं तूं राज़ी थी थो वञी। व लकल हम्द बाद रज़ा, ऐं राज़ी थियण खां पोइ बि असीं तुंहिंजी तारीफ़ करे चऊं था त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। लेकिन अलाह फरमाए थो व इन रब्बक लज़ू फ़ज़लिन अलन नास, अलाह त चए थो आऊं त माण्हुनि जे लाइ वॾियूं नेमतूं कयनि, मां इंसाननि जे लाइ ॾाढियूं फ़ज़ीलत वारियूं शयूं कनि था। मानी खाओ था हज़म थी वञे, वरी उहो खाधो किनो निकिरी वञे थो, पेशाब जुदा थी थो वञे, साहु खणो था, अखियूं मूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। ॾिसो न अलाह ताला जो असांजे मथां, मां त चवां थो हिकिड़ो वॾो फ़ज़ुलु कहिड़ो आहे। केॾी दुनिया काइनात ठाही अथई, कीड़ा ठाहिया अथई, माकूड़ा ठाहिया अथई, पखी पुखण ऐं जानवर, ॿकरियूं, रिढूं, कुता, ॿिला, बगड़, केतिरी शयूं ठाहियूं अथई। इन्हनि मिलियन ऑफ शयुनि मां चूंडे तोखे इंसानु कयो अथई। यानी मिसाल तौरु मां चवां त मूंखे एतिरनि चॉइसिस मां मूंखे चई त न ही शफ़ी अहमद लाको इंसानु थिए। साईं तव्हां जेके ॿुधण वारा तव्हांजे लाइ अलाह फ़ैसिलो कयो हिनखे इंसानु थो कयां। इहो केॾो वॾो अलाह जो शुकुरु आहे। यानी ऑप्शन्स ॾिसो त मिलियन बिलियन्स जूं अलाह जूं शयूं आहिनि मौजूदु दुनिया में, लेकिन इहो अलाह फ़ैसिलो कयो त हे जेको तूं वेठो आहीं तोखे मां इंसानु थो कयां। पोइ अहिड़े रब जो साराह ऐं शुकुरु जाइज़ कोन्हे, वलाकिन अक्सरुहुम ला यशकुरून, पर इंसानु थियण ते केतिरा अक्सरियत 90% माण्हू अलाह जो शुक्र ई कोन था कनि। मखण खाइनि, मानियूं खाइनि, ओघराए ॾेई वेही रहनि, कोन था शुकुरु कनि। अलाह फरमाए थो कुल अल्हम्दुलिल्लाह, तव्हां अलाह जी साराह कयो। सयुरीकुम आयाती फ़तरफ़ूनहा, चए थो अॻिते हली साइंस तरक़ी कंदी त तव्हां अहिड़ियूं शयूं ॾिसंदव जो तव्हां अलाह खे सुञाणे वेंदो त वाक़ई बिग बैंग कंहिं कयो आहे, हे ज़मीन आसमान एक्सपेंड पई थी थिए। वमा रब्बुक बिग़ाफ़िलिन अम्मा तामलून, ऐं अलाह ताला जेको कुझु तव्हां कयो था रिकॉर्ड करे थो, उन वटि सॼी कापी आहे। हाणे मिसाल तौरु हे जेके अलाह चाहे थो त असां ख़ूबसूरत ॾिसूं, अलाह चाहे थो त हीअ मुंहिंजी मख़लूक सुहिणी लॻे, तंहिंजे करे हू तव्हांखे चए थो पंहिंजा वार कटरायो, सुहिणा थियो, विझो, कपिड़ा सुठा पायो ऐं नह बि कटियो। जेकॾहिं तव्हां नह न कटींदव त इहे नह जेके आहिनि से ॼमण खां मरण ताईं 3-4 फुट वॾा थी वेंदा। हे ॾिसो जेके नथा कटाइनि उनजा नह ॾिसो छा आहे, या अहिड़ो गंद उन्हनि में भरिजी थो वञे जेके इंसान खे त किरह ईंदी आहे माण्हूअ खे ॾिसी। वरी साॻे नमूने सां जेके हीअ असांजी खल आहे या छणे थी रोज़ानो, इन जा हे किरनि था, असांखे ॾिसण में कोन था अचनि, पर हे थो चए त एवरेज पर्सन विल शेड ओवर 600 पाउंड्स, यानी 270 किलोग्राम ऑफ स्किन ड्यूरिंग देयर लाइफ टाइम। माना हिन जे मथां जेका असांजी खल छणे थी, जे इहे हिन खे गॾु कंदो वञे, खारो भरिजी वेंदो, वज़न कंदो त तक़रीबन 270 किलोग्राम असांजी खल वज़न जे हिसाब सां छणी वञे थी त जीअं असीं सुहिणा लॻूं। न त असां अहिड़ा किना थी वञा। हाणे ॿुधाए न एॾी 270 किलोग्राम खल, माना हीअ जेका मुंहिंजो गिटो आहे इन जे मथां घटि में घटि 4-5 इंच त खल छणी हूंदी न, न त इहा 5 इंच मुंहिंजे खल जे मथां चढ़े त अहिड़ो बुछड़ो माण्हू शिकिल लॻे। अलाह चाहे थो त मुंहिंजो बानो मूंखे सुहिणो लॻे, त इहो सिस्टम कयो अथई। हे ॾिसो न हे खल, ऐं वरी अखि जा पिंबड़, अलाह जी वॾी ख़ूबसूरती त असांखे अखि जो पिंबड़, ऐं हिन पिंबड़नि जा फ़ाइदा केॾा आहिनि।
इहे आहिनि रिकंस्टिट्यूशन ऑफ द टीयर फिल्म, मेंटेन द इंटीग्रिटी ऑफ कॉर्नियल सरफेस, मेंटेन द प्रॉपर पोजिशन ऑफ ग्लो विद इन द ऑर्बिटल कंटेंट्स, रेगुलेट द अमाउंट ऑफ लाइट अलाउड टू एंटर द आई। माना हीअ आहिनि जेके तेज़ रोशनीअ खे बचनि था। ऐं प्रोवाइड प्रोटेक्शन फॉर एयरबोर्न पार्टिकल, हवा में जेको गंद उॾामे थो उन खां अखि खे बचाइनि था। हे जेके हे पिंबड़ आहिनि इहे अंदरि उन मिटीअ खे लंघणु नथा ॾियनि। कवरेज ऑफ आई ड्यूरिंग स्लीप, ऐं सुम्हो था त अखि खे बंदि करे थो छॾे। हाणे सुवालु इहो आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त अलाह खे ज़रूरत कहिड़ी पई, एॾी वॾी काइनात जो मालिक आहे, अलाए छा हुन वटि शयूं आहिनि, यानी एॾी वॾी बादशाही अथसि जंहिंजो को इंसानु तसवुरु कोन थो करे जो असां हुनजी बादशाही में समुंड में हिकिड़े कतरे खां बि नंढड़ा आहियूं हिन दुनिया में। पोइ पुछूं था अलाह साईं खां त अलाह साईं भला तो वेठे वेठे तोखे थिया छा थियो जो तो हीअ ज़मीन ठाहे असांखे पैदा कयो आहे। पाण जवाबु ॾिए थो सूरह ज़ारियात में, चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। चए थो ऐं जिन्ननि ऐं माण्हुनि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। त माना त ॾिसो न, ॿियूं त शयूं अलाह साईं जूं सॼियूं जीअं रोबोट्स हूंदा आहिनि ईअं आहिनि, पर मां या तव्हां जेके आहियो असांखे हिकिड़ो ऑप्शन ॾिनो अथई। चाहे त अलाह जी इबादत कयूं, चाहे त हुनसां शिरक कयूं, चाहे त घटि वधि कयूं, चाहे त ज़ुल्म कयूं, इहो अलाह असांखे लिबर्टी ॾेई ॾिसे थो त अहिड़ो माण्हू आज़ादु जंहिं कम में आहे बुराई बि करे सघे थो, अहिड़ो माण्हू जेकॾहिं चए त अल्हम्दुलिल्लाह त अलाह खे इन में वधीक मज़ो थो अचे। हा, तंहिंजे करे मिसाल तौरु हीअ अचे थो त सुम ज़कर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त रजुल युतील सफ़र अशद अकबर, चए थो हिकिड़ो माण्हू महिनत थो करे, घणो कमकार करे थो या सफ़र करे अचे थो, यमुद यदई हथ थो खणे, या रबी अलाह सां मदद कर। इहे माण्हू दुआऊं घुरंदा आहिनि। वर मत आमू हराम, पर सॼो खाधो हुनजो हराम आहे। मशरबू हराम, पीअण जेको पीए थो सभु हराम जे पैसनि मां। मलबिसू हराम, कपिड़ा हराम जे पैसनि मां। ग़ुज़िया हराम, खाधो हराम मां खाए थो। फन्ना युस्तजाबु ज़ालिक, पोइ अहिड़े माण्हूअ जो जंहिंजो सॼो कमु हराम मां आहे उन जी दुआ कीअं क़बूलु थींदी। हे जेको हुनजो एक्सप्लेनेशन आहे, अल अकल हराम यशमुल कुल मक़तसब बितर ग़ैर शरिया, यानी हराम उहो आहे जेको ग़ैर शरई तरीक़े सां माल कमाइजे, मिसलन व्याज, रिबा, ग़ुलूल, माना सरका में गनीमा, तव्हांखे अमानत मिले हुन मां चोरी कयो। अकुल अवाम नास बिल बातिल, माण्हुनि सां ठगी करे वञो, माल फॿाइणु, रुश्वत वठणु, कमीशनूं वठणु, वल गश माना कंहिंसां ठगी करणु, इहे सभई मिनल कबाइर, इहे कबीरा गुनाह जा हिसा आहिनि। अल्लती तमना क़बूल दुआ, जेका तव्हांजी दुआ क़बूल करण खां रोके छॾे थी। सो ऐं व तुक्सी कल्ब, ऐं दिलि खे सख़्तु करे छॾे थी। इहे आहिनि वला, तंहिं करे क़ुर में अलाह जा वाला ताकुलू अमवालकुम बैनकुम बातिल, हिक ॿिए सां ठगीअ जो माल न खाओ। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम, नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार अॻिते हलूं था। अलाह पाक सूरतुल अनाम में चवे थो त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, चए थो त अलाह त साराह, अलाह जी साराह जुग आहे न, जीअं शाह लतीफ़ चयो आहे, सो साराह आहे सचो धणी जंहिं ज़मीन आसमान पैदा कई आहे। वजल ज़ुल्मात वल नूर, वरी उन्हीअ में राति ऐं ॾींहुं कयो अथई। सुमल लज़ीन कफ़रू बि रब में ॿियादरून, पोइ बि वरी जेके काफ़र आहिनि से चवनि था त रब जहिड़ा ॿिया माण्हू बि आहिनि जेके क़बरुनि में पिया आहिनि, उहे अलाह वारा कमु कनि था, असांखे हीअं वठी ॾींदा, हीअं करे ॾींदा। हे ज़मीन ॾिसो तव्हां त इहे 26 डिग्रीअ ते ईअं टिल्ट थियल आहे। हाणे इहा जॾहिं काउंटर क्लाक वाइज़ हले थी त पोइ जेके आहिनि से हिकिड़े पासे ॾींहुं थो थिए त ॿिए पासे राति थी थिए, 12 कलाकनि में पासो चेंज थियो वञे। पर जेकॾहिं तव्हां मथे वेंदव त उते वरी ॾींहुं ऐं राति वॾा था थियनि। ऐं मिसाल तौरु सफ़ा पोलर ते चोटीअ ते वेंदव त इते जेके 24 कलाक ई जेको आहे सो रोशनी रहे थी, या हेठि सफ़ा वेंदव एंट्रोटिक सर्किल में त इन में रोशनी थिए ई कान थी, बल्कि 6 महीना ई राति रहे थी हिते। अलाह थो चए कुल अरई तुम, चई तव्हां सोचो त सही,
ऐं जल अलाह अलैकुम लैल सरमदा, जेकॾहिं अलाह थो चए त मां हिन धरतीअ खे मां बीहारे छॾियां। हाणे ॾिसो न, इहा धरती फिरे थी तक़रीबन 1600 किलोमीटर कलाक में हले थी, जंहिंजे करे अधु धरती तक़रीबन 12 कलाकनि में इक्वेटर ते फिरी थी वञे। चए थो तव्हां सोचो त सही, जेकॾहिं मां इन ज़मीन खे बीहारे छॾियां इला यौमिल क़ियामत, क़यामत ताईं, मन इलाहु गैरुल्लाह यातिकुम दिया, त पोइ तव्हांखे रोशनी राति केरु ॾींदो? जंहिंखे राति खे धरती बीहारे, जंहिं पासे राति आहे राति रहंदी, त जो क़यामत ताईं राति रहंदी, पोइ तव्हां में कंहिंखे ताक़त आहे जो वरी रोशनी हाणे माना ज़ोर लॻाए गोले खे फेराए? अफला तस्मऊन, पोइ बि तव्हांखे अकुलु कोन्हे जो ॻाल्हि खे सम्झो। वरी चवे थो कुल अरईतुम जल अलाह अलैकुम नहार सरमदा, पर जेकॾहिं जंहिं पासे वरी रोशनी आहे उते मां बीहारे छॾियां त हर वक़्तु ॾींहुं हुजे क़यामत ताईं, पोइ मिन इलाहुन गैरुल्लाह यातिकुम बिलैल, त पोइ केरु आहे जेको धरतीअ खे चकर ॾेई तव्हांखे राति आणे ॾींदो? तस्कुनून फी, जंहिंमें तव्हां सुकून हासिलु कयो, राति जो निंड्रू कयो। अफला तुबसिरून, अकुलु किथे आहे तव्हांजो? माना का हस्ती आहे न जेका हिनखे फेराए पई, तॾहिं तव्हां ॾींहुं राति थियो त तव्हां अलाह जो शुक्र कोन था कयो। मिसाल तौरु वलैन सहल तुम, पर आम तौरु माण्हुनि खां पुछिबो त मन नज़ल मिन समाए मान अहया बिल अर्द मिन बाद मोतिया, त माण्हुनि चइबो भई आसमान आहे पाणी केरु थो वसाए जो हे ज़मीन साई थी वञे? त लयक़ूलुन अल्लाह, त बेनमाज़ी बि चवंदा, राशी बि चवंदा अलाह थो करे। त पोइ अलाह चए थो त कुल अल्हम्दुलिल्लाह, त पोइ तव्हां अहिड़े अलाह जो चवणु कोन था मञो, अहिड़े अलाह जी साराह कोन था कयो। भल अक्सरुम ला यक़लून, पर चवण जे बावजूदि माना अक्सर बेअकुल आहिनि, अकुल ई कोन आहिनि को। त अलाह जेको आहे पाणी मोकिले थो, जंहिंसां असांजूं वाह वहनि था, पहाड़नि ते बर्फ़ ॼमे थी, त चवनि त था त अलाह थो करे, पर उन अलाह जी हिननि वटि का ॻणती कान्हे का उनजी तारीफ़ कान्हे का। हे ॾिसो न कीअं ज़मीन मां, हाणे तव्हां ज़मीन में आङुर अंदरि विझी सघो था, लेकिन इन ज़मीन मां सलो निकिरी थो अचे। ॾिसो सलो सन्हड़ो केॾो आहे, कीअं थो निकिरे। ऐं वरी मुख़्तलिफ़ देर आर मेनी इंसेक्ट्स इन द डेज़र्ट, डेज़र्ट में केतिरा इंसेक्ट्स आहिनि। ऐं जॾहिं पाणी वसाए थो त जेकॾहिं 2015 में इहा इलाइक़ो आहे जेको सफ़ा वारी आहे, पर जॾहिं अलाह ताला मौसम फेराए ते पाणी ॾिए थो त 2023 में हिते वण पैदा थी था वञनि। वरी हे इलाइक़ो आहे पहिरीं ऐं मींहं खां पोइ आफ्टर, पर वरी चए थो त वमई युबदिल नेमत अल्लाह मिन बाद मा जातहू, पोइ तव्हां जूं अहिड़ियूं अलाह जूं नेमत पोइ पंहिंजे निभाग जे करे, रुश्वतुनि वठण जे करे, अलाह खे जे नेमतुनि जो नाशुक्री करण जे करे, पोइ जॾहिं अलाह ताला इन नेमतुनि खे फेराए थो त पोइ फ़इन अलाह शदीद, खां पोइ अलाह न शुक्र करण जे करे, अलाह जे नेमतुनि जो क़दुरु न करण जे करे अलाह पोइ तव्हांखे शदीद इक़ाब में वठी थो। हाणे मिसाल तौरु हे फैक्ट्रियूं आहिनि, इहे फैक्ट्रियुनि जा ढिढ वॾा आहिनि, इन्हनि में फैक्ट्रियुनि मां जॾहिं पंहिंजी प्रोडक्शन ठाहिनि था, जेको चिमनीअ में धुओं कढनि था, उन में तेज़ाब आहे, ज़हर आहे। हालांकि इन्हनि खे चयो वियो आहे त तव्हां इन जी प्यूरिफिकेशन कयो, प्लांट लॻायो, धुओं पिरो प्लांटर में वञे, उनखे साफ़ु करे हवा में साफ़ु हवा छॾियो, लेकिन हे निभाग आहे। असां वटि बि कंहिंखे फ़िक्रु कोन्हे को त फैक्ट्री जो जेको धुओं आहे इन में तेज़ाब आहे, ऐं तंहिंजे करे इहो मथे वञी ककरनि में थो थिए, ऐं तंहिंजे करे पोइ एसिड रेन, माना उहो बारिश जंहिंमें तेज़ाब अचे खेतियुनि जे मथां किरे थो, जंहिं साई खेत जे मथां एसिड रेन पवे थो, सॼा वण बि सड़ी था वञनि, ऐं तव्हांजी इहा सॼी सिम कलर थी थो वञे। ऐं ॾिसो सॼी ज़मीन इन एसिड जे करे, इहो आहे अलाह जे नेमतुनि जी मुखालिफ़त करणु। अलाह फरमाए थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब वलम यजल लहू इवजा। अलाह चए थो त तव्हांजे मथां मुंहिंजी वॾे में वॾो जेको इनाम आहे त मूं तव्हांखे अहिड़ो क़ुर ॾिनो आहे जेको साफ़ माना में साफ़ आहे। यानी जेकॾहिं तव्हां हिन क़ुर खे इन जो लफ़्ज़ी तर्जुमो कंदव त 99.9% तव्हांखे सम्झ में अची वेंदो त क़ुर छा थो चए। तंहिंजे करे मौलाना उबैदुल्लाह सिंधी चयो आहे त जेकॾहिं कंहिंखे बि तव्हां उनजी ॿोलीअ में लफ़्ज़ी तर्जुमो ॿुधायो, पोइ बि चवे त मां कोन थो सम्झ में अचे, त पोइ इहो गुमराह इंसानु न आहे, इहो जेको आहे सो गैरल मग़दूब ऐं ज़ालीन आहे, इहो ज़ालीन आहे, ज़ालीन। मौलाना उबैदुल्लाह चए इहो ज़ाली इंसानु पोइ पाण खे न चवे, कुतो ॿिलो चवे। जेको चए त मूंखे क़ुर जी लफ़्ज़ी माना तर्जुमो मुंहिंजी ॿोलीअ में, पोइ चाहे बंगालीअ में, सिंधीअ में, उर्दू में नथी ख़बर पए त अलाह छा थो चवे, त पोइ इहो इंसानु न आहे, इहो ज़ालीन। हाणे मां ॾिसो न, मां विचां क़ुर से मूं वटि अरबी में आहे, हाणे मां विचां थो खोलियां, मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां छा थो चवे। रब साईं फरमाए थो, हाणे मां आहे मूं वटि अरबी, मां सिंधी में कयो, वमा ख़लक़ना समावात अल अर्द,
चए थो त हीउ ज़मीन आसमान वमा बैनहुमा इन्हनि खे मूं न पैदा कयो आहे इला बिल हक़, पर मुंहिंजो मक़सदु आहे हिनखे पैदा करण में। व इन साथ आतियतुनि ऐं क़यामत ज़रूरु थींदी, फ़सफ़े सफ़ल ज़मीन तव्हां जी तयारी कयो। इन रबक उहो ख़लाक उल अलीम, अलाह ताला पैदा कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। लक़द आतईनाक सबन मिन मसानी, मां तव्हांखे अलहम शरीफ़ ॾिनो आहे ऐं व क़ुरान उल अज़ीम, इहो क़ुरान उल अज़ीम। हाणे ॿुधायो त मां तव्हांखे माना ॿुधाई, केरु तव्हां मां हथु खणी चए त दादा मूंखे सम्झ में न आहे त तूं छा थो चईं। इहो ज़ालीन आहे, इंसान न आहे, उहो जानवर बि न आहे, बल्कि जानवर खां बि बेकार माण्हू आहे जेको लफ़्ज़ी माना चए त मूंखे सम्झ में न आहे त अलाह छा थो चए। चए थो अल्हम्दुलिल्लाह लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब वलम यजल लहू इवजा, त मां हिकु जेको क़ुरान ॾिनो आहे इन्हीअ जे लफ़्ज़नि जी अंदरूनी माना कान्हे। वलम यजल लहू इवजा माना यानी क़ुरान जे लफ़्ज़नि जी का अंदरूनी माना न आहे। इहो माण्हू ठगी था तव्हां सां कनि, अदा माना क़ुरान त ईंदी पर हिनजी अंदरूनी माना ठगनि जी आया। हे पाण खे सूफ़ी चई ऐं गुमराह था माण्हुनि खे कनि। तंहिंजे करे उलमा छा चयो आहे, वॾनि वॾनि सहाबिन ऐं वॾनि वॾनि आलिमनि छा, अहमश रहमुल्लाह चए थो वो चीज़ जिसके साथ अल्लाह ने मुझे बुलंद किया वो क़ुरान है। तव्हां चाहियो त तव्हांजी मुआशिरे में इज़त ॾियणु क़ुरान खे चंबड़ी पओ, तव्हां क़ुरान जूं माना जेका सिंधीअ में माण्हुनि ताईं पहुचायो, पाड़े में पहुचायो, घर में मायूं हिक ॿिए खे ॿुधाइनि। अदी तूं छोकिरी पुट पढ़ियल आहीं, तूं छा कर जो खीर जो किलो वठी पाड़े जे मायुनि ॾे मोकिल त अदी अचो मां तव्हांखे क़ुरान जी रुगो माना ॿुधाई, तकीर कान कंदसि, ऐं 4-5 सुफ़ा रुगो सिंधीअ में तोखे माना पढ़ी ॿुधाईंदसि, अचो मूं तव्हांजी दावत थी कयां। इहो जेकॾहिं तूं 100-150 रुपयो पुट ख़र्चु कंदीअ न, अलाह तोखे हिन जे करे किथे पहुचाईंदो। हे छा थो चए? चए थो वो चीज़ जिसके साथ अल्लाह ने मुझे बुलंद किया वो क़ुरान है। वरी सफ़ियान सोरी केॾो वॾो नालो आहे, चए थो काश में ख़ुदि को सिर्फ़ु क़ुरान तक महदूद रखता। चए थो मूं ॾाढा किताब लिखिया पर मां हाणे थो चवां त हे बेकार हुआ, ऐं सिर्फ़ु पाण खे क़ुरान ताईं महदूद कयां त माण्हुनि ताईं अलाह जी ॻाल्हि पहुचाइजे। ॾिसो न, हे जेके माण्हू तफ़सीर आहे न जेका, इहा असांजे लाइ त आहे ई कान। इहो तफ़सीर जिन कई आहे अलाह उन्हनि खे अजुरु ॾींदो, पर हीअ अलाह जी ज़बान सवली आहे, इहा ई काफ़ी आहे। लक़द यसरनल क़ुरान ज़िक्र फल हल मिन मुदकिर, अलाह चए थो त आसान आहे क़ुरान, आहे को सम्झण वारो। माना ईअं त हाणे ॾिसो न, माना माण्हू चए त मां तफ़सीर न पढ़ंदो क़ुरान सम्झ में न ईंदो त पोइ अलाह ते ॾोह था ॾियनि, अलाह ते ॾोह ॾियनि था। माना साईं तो जेको क़ुरान लिखियो अलाए तफ़सीर खपे, हे वीचारो बकरार आहे, इहो किथां तफ़सीर पढ़ंदो या छा कंदो? न, ही क़ुरान जी लफ़्ज़ी माना जेकॾहिं अणपढ़ियल खे बि केरु पढ़ी ॿुधाईंदो ऐं हुनखे ॿुधंदो ऐं हुते अमल कंदो, जन्नत में हलियो वेंदो। इहो अलाह जे क़ुरान जो दावा आहे। सो सफ़ियान सोरी चए थो त मां पाण खे क़ुरान ताईं महदूद कयां। इब्न तैमिया केॾो नालो आहे, चए थो मैं इस बात पर शर्मिंदा हूँ कि मैंने कुरान की माना के अलावा और चीज़ों पर ज़्यादा वक़्तु ज़ाया कया। हरू भरू मां ॿियनि शयुनि में पइजी वियुसि, असांखे त क़ुरान जी माना माण्हुनि ताईं पहुचाइणी। सफ़ियान बिन ऐनिया रहमुल्लाह चवे थो अल्लाह की कसम ये मामला अपने आला मकाम को उस वक्त पहुँचेगा जब अल्लाह ताला तुम्हें हर चीज़ से बढ़कर महबूब हो जाए। तो जिसने कुरान से मोहब्बत की उसने अल्लाह से मोहब्बत की, खूब समझ लो जो तुमसे कहा जा रहा है। हसन बसरी, चलो ब्रेक वठूं था, पोइ हसन बसरी रहमतुल्लाह जी अक़वाल पढ़ूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। हज़रत बसरी रहमतुल्लाह चवे थो त अल्लाह की कसम कुरान के अलावा कोई गनी नहीं, उसके बाद कोई मोहताजी नहीं। अल्लाह अकबर। साईं रिज़्क़ आहे, हीअ आहे तव्हां अल्लाह जी ॻाल्हि ॿिए ताईं पहुचायो था, पाण पढ़ो था। काबुल अहबा रज़ी अल्लाह ताला वॾो सहाबी आहे, चए थो तुम पर कुरान वाजिब है क्योंकि इसमें अक़ल की समझबूझ, हिकमत की रोशनी और इल्म का सरचश्मा है। रहमान की तरफ से आने वाली नई किताब है। काब अहबार ने कहा साबिकून साबिकून कंहिंखे थो चयो वञे, वो अहल क़ुरान आहिनि, क़ुरान वारा आहिनि। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी केॾो वॾो आलिम गुज़रियो आहे, चए थो 4000 किताब पढ़ियनि ऐं उन मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयूं अथनि। पहिरीं हिकु हीअ त ए मुंहिंजा नफ़्स, ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा। भई तव्हां जॾहिं अलाह जेको तव्हांखे रिज़्क़ ॾिए थो, उनजा अंब था खाओ, माखी था खाओ, अचंदो, पोइ जेकॾहिं उन अलाह जो तो वटि शुकुरु कोन्हे, उनजी इबादत नथो कजे त न खा हुनजी शइ, ईअं ई हूंदो आहे न। वरी ॿी ॻाल्हि त मुंहिंजा नफ़्स जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई आहे उन खां पासो कर, न त मुल्क मां निकिरी वञु। अलाह थो चए रुश्वत न खा, ठगी न कर, कंहिंखे तंग न कर ऐं फ़ख़ुरु न कर, पंहिंजी ज़ात ते तकबुर न कर।
वॾे में वॾो गुनाह अॼु हिकु दौर में आहे त पाण जे नाले चवंदो मां ऊची ज़ात, बाबा ऊची ज़ात तुंहिंजी का कान्हे का, असल अलाह तोखां तुंहिंजे ज़ात जे करे तोखे जन्नत कोन ॾींदो, तोखे ॾींदो तुंहिंजे अमलनि जे करे जन्नत। रसूल सल्लल्लाहु फरमायो आहे जंहिंखे जंहिंजा अमल न अॻिते वधाइनि उनजी ज़ात उनखे वधाए कान थी सघे। नूह अलैहिस्सलाम जो पुटु रुॻो पीउ जो चयो न मञई, पिणसि पंहिंजे पीउ फरमायुसि त वेह ॿेड़ीअ में, हालांकि पीउ खे अलाह जो सचो न बि सम्झंदो, पर छा आहे तुंहिंजे पीउ सुकीअ में ॿेड़ी पिए ठाहीं त माण्हू हुनखे टोकूं पिया छो पुटस खे कंदे, तुंहिंजे पीउ खे छा थियो आहे, न दरिया आहे न को समुंड आहे, पियो ॿेड़ी ठाहे। तंहिंजे करे जॾहिं बारिश थियणु लॻी त पंहिंजे नूह अलैहिस्सलाम पुट चयो वेह ॿेड़ीअ में, चई न बाबा न, एॾो मींहुं कॾहिं कोन पियो आहे ऐं माण्हू था खिलनि, मां पहाड़ ते चढ़ी वञी आयो बि सही, पर मींहुं पहाड़ खां मथे थियो ॿुॾी वियो। त नूह अलैहिस्सलाम जीअं ॿेड़ी हेठि लथी त सभ खां पहिरीं अलाह चयो त इन नबिनी में अहली, मुंहिंजो पुटु अहल बेत आहे। त अलाह फरमाए त इन हू लई समें अहलक, तुंहिंजो पुटु अहल बेत मां आहे ई कोन, इन हू अमल ग़ैर सालिह, अमल सुठो। त माना हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजा अमल कोन्हनि, ज़ना थो करे, रुश्वत थो खाए, शराब थो पीए, पोइ हुनखे ज़ात कीअं अॻिते वधाईंदी, कान वधाईंदी। टीं त ए मुंहिंजा नफ़्स जेके अज़ली क़िस्मत खां तोखे पहुचे उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्ह जेको तोखे रोज़ी वधाइजे। भई अलाह ताला कंहिंखे अमीर कयो आहे, कंहिंखे ग़रीब कयो आहे, भला ग़रीब रही बि तूं खाई पी सघीं थो न, ख़ुशि गुरबत जा फ़ाइदा आहिनि, बीमारियूं घटि थियूं थियनि, अमीर माण्हूअ खे शुगर, बीमारी, कोलेस्ट्रोल वधियल, त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी फील्ड आहे। त चए थो जेकॾहिं तोखे पंहिंजो रोल में नथो वणे त पोइ ॿियो को ख़ुदा ॻोल्ह। चौथी ॻाल्हि ई त मुंहिंजा नफ़्स जे गुनाह जो ख़्यालु करीं त का अहिड़ी जाइ तलाश कर जिते ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। हाणे जेको इंसान आहिनि इहे जेके आहिनि से हिकिड़ा त अलाह ताला किन इंसान खे टैलेंटेड कयो आहे। हाणे जेके टैलेंटेड इंसान आहिनि जेकॾहिं इन्हनि ताईं क़ुर पहुची वेंदो त पोइ इहे जेके माण्हू कम जा थियनि था, हिकिड़ा माण्हू जंहिंजी IQ सुठी हूंदी आहे, जे इहे क़ुर खे पहुची विया त इहे वॾा शींहं थींदा अलाह जा, यानी इहे कमु कहिड़ो कंदा, क़ुर सम्झंदा, इहे टैलेंटेड माण्हू बुराईअ खे जड़ सां ख़तमु कंदा, इहे शेर ख़ुदा थींदा, इन जो नालो आहे उलिल अलबाब। ॿिया वरी आहिनि जेके उज़ुर कंदा, यानी हिकिड़ा आहिनि हिकिड़ा तबलीग करण वारा, माना बुराई खे ख़तमु न कंदा, ऐं ॿिया वरी जेके आहिनि से रुॻो उज़ुर कंदासीं, असांखां त कोन थो पुॼे, असांखे ताक़त कान्हे, त इहे शींहं आहिनि, अकुल बि अथनि पर रिढ जी खल पाती अथनि। हाणे जेके उलिल अलबाब आहिनि, जेके शींहं थियनि था, इन जो कमु कहिड़ो आहे, ज़ुल्म खे मिटाईंदा, मज़लूमनि जी मदद कंदा, माल जान सां जिहाद कंदा, कुफ़ार मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा। ऐं यादि रखिजो जेकॾहिं अलाह ताला हिन दुनिया में जेके माण्हू ज़ुल्म खे मिटाइनि था, बुराईअ खां रोकनि था, उन जे ख़िलाफ़ु कोशिशि कनि था, जॾहिं अलाह पाक जेकॾहिं वाइंड अप कंदो ऐं चवंदो त हींअर मुल्क में गंद वधी वियो आहे, मां ख़तमु थो कयां ऐं का आफ़त आणींदो, त सिर्फ़ु उन्हनि खे बचाईंदो जेके बुराईअ खां रोकींदा। इनखे असीं ॿुधूं था डॉक्टर इसरार खे। कौम पर अल्लाह की तरफ से अजाब आता है, उस अजाब से बचाए सिर्फ वो लोग जाते हैं जो नहीं अनिल मुनकर का फरीजा वक्त तक सरंजाम दें, वरना गेहूं के साथ घुन भी पिस जाता। सूरह अनफाल में फरमाया गया वत्तकू फितनतन ला तुसीबन्नल्लज़ीना ज़लमू मिनकुम खास्सा, लोगों बचो, डरो अल्लाह के उस अजाब से जो तुम में से सिर्फ उन लोगों को अपनी लपेट में नहीं लेगा जो बदकार थे, बल्कि जब अजाब कौम पर आता है तो जैसे आप मुहावरे में कहते हैं गेहूं के साथ घुन पिस जाता है, दूसरे लोग भी कि जो उस हरामखोरी में मुलव्विस नहीं है वो भी लपेट में आ जाते हैं। जमानत सिर्फ उनको बचाव की है जो उस नहीं अनिल। जॾहिं अज़ाब अचे थो सिर्फ़ु उन्हनि खे छॾींदो जेके बुराईअ खां रोकींदा हुआ, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जिहाद कंदा, बुराईअ खां रोकींदा, माण्हुनि सां तहलकात ख़राबु कंदा, त बाबा तूं रिश्वत वठी मां तुंहिंजे घर जो मानी न खाईंदुसि। इहो आहे बहादुर इंसानु। बाक़ी गॾियो वेठा टह 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 वेठो उन सां करे इहे पोइ जेकॾहिं अलाह अज़ाब आणींदो कोन बचंदा। बाक़ी जेके आहिनि से जेके उज़ुर कनि था, इहो कमु नथा कनि, पोइ इहे बहाना कनि था, जिन हाणे मां ॻाल्हि कोन थो कयां। तंहिंजे करे अवाम हुकुमराननि जे दीन ते हूंदो आहे। जेकॾहिं नेक शेर ख़ुदा हुकुमरान त माण्हू बि बहादुर था थियनि, पर जे ख़ुदि राशी वज़ीर राशी त पोइ माण्हू हेठियां खां ताईं सभु ठग ऐं चोर ऐं राशी थियनि था, छो त मथियों पैसा थो वठे त हेठि बि पैसा वठिबो। ऐं छा कजे इन्हनि खे। अॻिते अलाह फरमाए त हू अल हय्यु ला इलाहा इल्ला हू, अलाह ज़िंदा आहे, उन सां गॾु ॿियो को पावर शेयर कोन थो करे। फदऊ मुख़लिसीन लहुद्दीन, ऐं ख़ालिस अलाह खे सॼो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
ऐं आख़िरत में जॾहिं इंसानु ख़तमु थींदो तॾहिं बि अलाह साईं अलाह जी तारीफ़ कंदा। हाणे हे क़ुर थो ॿुधाए सीकल लज़ी न तकू रबो मिला जन ज़ुमरा, पोइ जेके तक़वा अख़्तियार कयनि ऐं जन्नत जे वेंदा तुंहिंजा टोला करे उन्हनि खे रस्तो ॾेखारिबो जन्नत जो। हता इज़ा जाऊ आहे, पोइ जन्नत जे दरवाज़े ताईं पहुचंदा, फुतियत अबवाब, पोइ दर खुली पवंदा। काल लहम ख़ज़नतो आहे, त उते जेके गार्ड वेठल हूंदा फ़रिश्ता, उहे चवंदनि सलामुन अलैकुम, साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, तिब तुम वाह जो कमु करे आया हो, फ़दख़ुलू ख़ालिदीन फ़दख़ुलू ख़ालिदीन, अचो अंदरि वञो ऐं हमेशह रहंदव। पोइ अलाह साईं छा थो चए, दाख़िल थियण खां अॻु में असां वटि हिकिड़ी हिते गिल पियल आहे, हिकिड़ी मशीन पियल आहे जेका बुराई पैदा कंदी आहे, साड़ पैदा कंदी आहे, हसद पैदा कंदी आहे, इन खे गिल चइबो आहे। चए थो नज़र ना माफ़ी सुदूरहिम मिनल गिलिन, पोइ अलाह इहा टुकड़ी मशीन इहा जेका जन्नत ते वञण में कढी छॾींदो। हाणे त तव्हांखे चिड़ ईंदी, न साड़ थींदो, न को ग़म थींदो, न को चिड़ कंदव, पोइ इहा कढंदो तजरी मिन तहतिल अनहार, जन्नत में जंहिं हेठां वाहियूं वहनि थियूं। कालुल हम्दुलिल्लाह, पोइ उते वञी वरी अलाह जी तारीफ़ साराह कंदा, अल्लज़ी हज़ाना लिहाज़ा, छाजी तारीफ़ था कनि, हीउ अलाह हो जंहिं असांखे सिधो रस्तो ॾेखारियो, वमा कुन्ना लिनहतदिय लौला अन हदान अल्लाह, जेकॾहिं अलाह हिदायत न ॾिया त असां हिदायत हासिलु कोन करे सघूं हा। तॾहिं आख़िर में चऊं था अल्हम्दुलिल्लाह हुब्बन, असां प्यार सां अलाह जी तारीफ़ कयूं था। अलाह साईं असां प्यार सां चऊं था अल्हम्दुलिल्लाह हुब्बन, अल्हम्दुलिल्लाह शुक्रन, असां शुकुर करे चऊं था अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह यौमन व शहरन व उमरन, असां चऊं था अल्हम्दुलिल्लाह रोज़ानो, हर महीननि जा महीना ऐं सॼी उमिरि। अल्हम्दुलिल्लाह फ़ी सराए व ज़रा, तूं ॾुख ॾी तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह, सुख ॾी तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह, वल्हम्दुलिल्लाह दाइमन व अबदन, असां चऊं था अलाह जो शुक्र आहे हमेशह लाइ हमेशह लाइ असांजी तरफ़ां आहे। हे आहे असांजो अॼोको पैगाम। हे जेको प्रोग्राम आहे सुभाणे या राति ताईं तव्हांजे मेहरान टीवीअ जे वेबसाइट ते सॼो रिकॉर्ड अची वेंदो। दोस्तनि खे मोकिलियो, घर वारनि खे ॿुधायो। सुभान रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।